जी बिल्कुल नाज़रीन, असीं मौजूद आहियूं गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद जी रैली में, जेका रैली कश्मीरी अवाम सां यकजहतीअ तौरु कढी वई आहे ऐं डिग्री कॉलेज नसीराबाद जी इंतिज़ामिया तोड़े शागिर्द टीचिंग ऐं नॉन टीचिंग स्टाफ हर हफ़्ते कश्मीरी अवाम सां यकजहतीअ लाइ हीअ रैली कढी रहियो आहे। रैलीअ में शरीक उस्ताद साहिबान ऐं शागिर्दनि खां मालूम करियूं गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद खां मुसलसिल कश्मीर जी फेवर में ऐं इंडिया जी जारियत ख़िलाफ़ रैलियूं निकिरनि थियूं। मूंखे ताजुब आहे असांजे इस्लामी ममालिक ते, ताजुब आहे अक़वाम मुतहदा ते, ताजुब आहे आलमी अदालतुनि ते त हिन मुसलमाननि ते, कश्मीरियुनि ते, मज़लूमनि ते, उनजी मज़लूमियत ते एहतजाज छो नथा कनि, उन्हनि जो नोटिस छो नथा वठनि। कर्फ्यू 50-60 ॾींहंनि खां कर्फ्यू लागू आहे जेको टुटे नथो। मुंहिंजो दुनिया जे जेके पीस मेकर आहिनि, UNO आहे ऐं दुनिया जे अदीबनि आलमनि ॾहानि वटि इहो सुवालु आहे त आख़िर कश्मीर सां इहो ज़ुल्म केसि ताईं थींदो रहंदो ऐं उनजे सुवाल जो जवाबु केसि ताईं मिलंदो। असीं कश्मीर सां गॾु आहियूं ऐं कश्मीर में जेकी जारियत बरबरत ऐं जेके ह्यूमन राइट्स जी वायोलेशन पई थिए उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो आवाज़ु आहे असांजो। ऐं हीअ आवाज़ु असांजो रुॻो सिर्फ़ु असांजो न आहे पर सॼी सिंध, सॼो पाकिस्तान, सॼी इस्लामिक वर्ल्ड ऐं जिन जो बि जेको ज़मीर जा रखंदड़ क़ौमूं आहिनि उहे हिन कश्मीर जे यकजहती जो इज़हार कनि थियूं। मज़लूमनि जा हामी ऐं जेके हिमायती आहिनि उहे हर वक़्तु उहे बेदार आहिनि, बेदार रहंदा, सुजाग थींदा रहंदा ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथाईंदा रहंदा। ऐं असां हर जुमे ते हीअ रैली कढी दुनिया खे ॿुधायूं था पिया त तव्हां कश्मीर मां इहो ज़ुल्म बंदि करायो। आलमी इदारनि जे सुतल ज़मीर खे जॻाइण लाइ मुतालबो कयो वियो आहे त कश्मीरी मुसलमाननि सां, कश्मीरी अवाम सां भारती ज़ुल्म, भारती जारियत ख़तमु कराई वञे ऐं उन्हनि खे हक़ ख़ुदि इरादियत ॾिनो वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़ नसीराबाद।